आऊं छा मां ठहियल आहियां। प्रोफेसर लॉरेंस क्राइस। तारनि स्टारनि जी धूड़ मां तव्हांजे जिस्म में हर शइ ऐं जेको कुझु तव्हां पंहिंजे चौधारी ॾिसो था, इहे सभु पितकड़ियुनि शइ आहिनि जिन खे एटम सॾिजे थो। छा थो सॾिजे? जिन खे एटम सॾिजे थो, जूं ठहियल आहिनि। एटम मुख़्तलिफ़ नमूने जिन खे अंसर सॾिजे थो ऐं जंहिंमें अचनि था हाइड्रोजन, ऑक्सीजन ऐं कार्बन। असांजे जिस्म में सभ खां वधीक अहम तरीन अंसरनि मां 3 अंसर आहिनि। असल में घणो करे पाणी तव्हांजे जिस्म जे जीव घरड़नि, जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे सेल्स, खे ठाहे थो। तव्हां ज़रे घटि 99% पाणी आहियो। तव्हां छा आहियो? तव्हां 99% पाणी आहियो ऐं पाणी जे हर मालिक्यूल में 2 हाइड्रोजन जा एटम जेके हल्का हुजनि था ऐं 1 ॻरो ऑक्सीजन जो एटम हूंदा आहिनि। वरी एटम बहितर नंढड़ियुनि शयुनि ज़रड़नि जिन खे प्रोटॉन, न्यूट्रॉन ऐं इलेक्ट्रॉन सॾिजे थो जा ठहियल हूंदा आहिनि। प्रोटॉन, न्यूट्रॉन वरी अञा पितकड़ियुनि ज़रनि खे क्वार्क्स सॾिजे थो जा ठहियल हूंदा आहिनि। जेसिताईं असांखे मालूम आहे, इलेक्ट्रॉन, क्वार्क्स अञा कंहिं पितकड़ियुनि शयुनि जा ठहियल न आहिनि। बहरहाल, तव्हां तारनि जी दज़ धूड़ मां छो ठहियल आहियो? असांजी काइनात यूनिवर्स खे 13 अरब साल अॻु हिकु वॾे धमाके, जंहिंखे बिग बैंग सॾिजे थो, सां शुरू थी। पर उन धमाके में प्रोटॉन, न्यूट्रॉन ऐं इलेक्ट्रॉन मंझां फ़क़्ति तमामु हल्का अंसर ठहिया। उहा जाइ जिते वधीक ॻरा अंसर जहिड़ोकि ऑक्सीजन ऐं कार्बन, जेके असांजे जिस्मनि लाइ इंतिहाई अहम रहिया आहिनि। उहा तारनि जे मर्कज़ में शदीद गर्मी भठी हुई, जिते गर्मी पद 100 मिलियन डिग्रियुनि खां बि वधीक सघे थो। इहे अंसर असांजे जिस्मनि में कीअं आया? फ़क़्ति हिकिड़ो ई गस हो जितां उहे आया, यानी असांजे धरती ते मौजूदु समूरो मवादु ठाहे, जीअं त उन्हनि मां कुझु तारा तमामु डिघो अरसो अॻु फाटा हुआ, ईअं उन्हनि जो मर्कज़ मां समूरा अंसर खला, इंग्लिश में चइबो आहे स्पेस, में टिड़ी पखिड़ी विया। पोइ अटिकल 4.5 अरब साल अॻु असांजे कहकशां वारे हिसे में खला में मौजूदु मवादु धेर थियणु शुरू थियो। ईअं ई सिजु ठहियो ऐं उनजे चौधारी शमसी निज़ाम, सोलर सिस्टम ऐं गॾोगॾु धरती ते ज़िंदगी जूं सभु सूरतूं ठहियूं। तंहिं करे अक्सर एटम जेके तव्हांजे जिस्म खे ठाहिनि था, से तारनि जे अंदरि पैदा थिया हुआ ऐं तव्हांजे खाॿे हथ में एटम शायदि तव्हांजे साॼे हथ वारनि एटम खां हिकु मुख़्तलिफ़ तारे मां आया हुजनि। तव्हां सचुपचु तारनि जो औलाद आहियो। महिरबानी।